कराची वाटर एंड सीवरेज कॉर्पोरेशन पंहिंजे डिजिटल ऐं कमर्शियल निज़ाम में सुधारनि जो आगाज़ कंदे इंकशाफ कयो आहे त बिलिंग में हेरा फेरी सबबि इदारे जी आमदनी में लॻभॻि 24% ताईं घटिताई आई आहे। इदारे मार्च 2026 खां ख़ुसूसी रिकवरी वेंडर्स जो ख़िदमतूं हासिल करे वरितियूं आहिनि त जीअं अंदरूनी जांच दौरान साम्हूं आयल मुनज़्ज़िम बदनवानी जो ख़ात्मो आणे सघिजे। इन्ही क़दमनि ख़िलाफ़ कलेक्टिव बारगेनिंग एजेंट CBA तरफ़ां मुज़ाहिमत पण ॾिसण में आई, जंहिं जे नतीजे में 31 मार्च 2026 ते कारसाज़ ऑफिस ॿाहिरां एहतजाज कयो वियो, जंहिं सबबि आरज़ी तौर दफ़्तरी मामला मुतासिर थिया। वाटर कॉर्पोरेशन मूजिबि फरवरी 2026 दौरान इदारे जूं मजमूई वसूलियूं 1 अरब 99 करोड़ 20 लख रुपया हुयूं, जेके अक्टूबर 2025 में 2 अरब 60 करोड़ 90 लख रुपयनि जी बुलंद तरीन सतह खां नुमायां घटि आहिनि। हिन घटिताई जा बुनियादी सबब सनती बकायानि जी किस्तनि जो ख़ात्मो, अंदरूनी अमले तरफ़ां ॼाणी वाणी बिलिंग में घटिताई ऐं डिजिटल अदायगी निज़ाम ॾांहुं मुंतक़िली दौरान पेश आयल मुश्किलातूं शामिल आहिनि। तफ़सील मूजिबि सिंध हाई कोर्ट जे फ़ैसिले बैदि लॻभॻि 200 सनती सार्फ़िन 5 अरब रुपयनि जा बकाया किस्तनि में अदा करण ते इतफ़ाक़ कयो, जंहिं तहत जुलाई 2025 खां वसूलियूं शुरू थियूं ऐं अक्टूबर में इहे 85 करोड़ 30 लख रुपयनि ताईं पहुतियूं। बाद में बकायानि में घटिताई अचण सबबि इहा रक़म मामूल मुताबिक़ लॻभॻि 65 करोड़ रुपया माहवार रहिजी वई। इन मौक़े ते CEO वाटर कॉर्पोरेशन अहमद अली सिद्दीकी चयो त जुलाई 2025 खां हींअर ताईं लॻभॻि 3 अरब रुपयनि जा मुतनाज़िया बकाया वसूल कया विया आहिनि, जॾहिं त अञा बि लॻभॻि 50 सनती सार्फ़िन ॾांहुं 2 अरब रुपयनि जूं रहतूं आहिनि, जिन ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई ऐं कनेक्शन कटण जी मुहिम जारी आहे। इदारे जे चीफ कमर्शियल ऑफिसर हारिस सरफराज़ इंकशाफ कयो त सनती ऐं बल्क सेक्टर जेके इदारे जे 70% आमदनी जो ज़रियो आहिनि, इन्हनि में कुझु अहलकारनि माली फ़ाइदे एवज़ ॼाणी वाणी बिलनि में घटिताई कंदा रहिया, जंहिं सबबि इदारे खे माली नुक़सान पहुतो। वाज़े रहे त वाटर कॉर्पोरेशन में डिघे अरसे खां मुनज़्ज़म रिकवरी निज़ाम मौजूद न हो ऐं फील्ड ऑपरेशन घणो करे बिलनि जी तरसील ताईं महदूद हुआ, जंहिं सबबि मौसर वसूलियुनि में मुश्किलातूं पेश ईंदियूं रहियूं। इन सूरत हाल खे नज़र में रखंदे इदारे फौरी कदम खणी निज़ाम खे बहितर बणाइण शुरू कयो आहे।